नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कडीयारो में खबर ॾींदा हलूं त सीनियर सहाफ़ी महेराण टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रئوف चانڈيو खे धमकियूं मिलण खिलाफ़ कडीयारो में नेशनल प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि पारां मीर मुमताज़ मल्ला, शबीर मल्ला, ताहिर इब्राहिम जोखियो, अल्ताफ़ सोलंगी, वहीद मेमण, असद जाफरी, अली रज़ा अब्बासी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन मौक़े ते सहाफ़ियुनि जो चवण त कुझु ॾींहं महेराण टीवी जे न्यूज़ डायरेक्टर रئوف चانڈيو जी स्कूल मां चोरी थी, नाइंसाफ़ी बि साण सां थी, वरी खेसि मौतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। अहिड़नि धमकियुनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। धमकियुनि खां पोइ समूरी सिंध जा सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि, पर हिन महिल ताईं पुलिस धमकियूं ॾींदड़नि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। हिननि IG सिंध समेत वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी रئوف चانڈيو खे धमकियूं ॾींदड़नि खिलाफ़ कदम खंया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।